मुझा अजीज़ो भाइयो, अल्लाह तबारक व तआला इंसान के हिन दुनिया जे अंदर इम्तिहान जे लाइ मोकिलियो आहे। फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मौत भी खलकी, हयाती भी खलकी, पर ॾिसण तो चाहे रब करीम तो तव्हां मां सुहिणा अमल केरु थो करे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जेको फरमायो त बनी इसराइल जे अंदर 72 फ़िरका थिया। बुखारी शरीफ जी हदीस आहे, नबी भी हिकिड़ो हुयो, कलमो भी उन ते भरन पिया, उम्मत भी हिकिड़ी हुई, लेकिन उम्मत जे अंदर फ़िरका थी विया। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां भी नबी अकेलो आहियां, आख़िरी नबी आहियां, मुंहिंजी उम्मत भी आख़िरी आहे, लेकिन मुंहिंजी उम्मत जे अंदर 73 फ़िरका थींदा। जॾहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे लफ़्ज़ मुबारक चया त सहाबा किराम वेठा हा, अहल बैत उज़ाम वेठा हा। उन्होंने अर्ज़ कियो त साईं तव्हांजी उम्मत या मुंहिंजी उम्मत, तव्हां उन्हनि जा भी नबी हूंदो या मूं उन्हनि जो नबी हूंदुसि, कलमो भी तव्हां ते भरींदा, साईं फरमा था कलमो भी मूं ते भरींदा। पर थींदा 73 फ़िरका, 73 जमायतूं, टोलनि जा टोला थी वेंदा। कुर्बान वञा सहाबा अहल बैत साईं खां ओड़ी महिल सवाल कयो, साईं पोइ उन्हनि जी निशानी छा हूंदी? जे हू 72 थिया आहिनि, असां 73 थींदासीं, छा इहे 73 ई जन्नत में वेंदा? उम्मती भी तव्हांजा, कलमो भी तव्हां ते भरींदा, इहे सभु हक़ ते हूंदा? मुसलमान भाइरो जे कबा जा गयूर मुसलमानो, साईं जन कहिड़ा लफ़्ज़ मुबारक फरमाया? साईं फरमायो न, इहे जेका 73 आहिनि उम्मत मुंहिंजी हूंदी, उन्हनि मां हिकिड़ो फ़िरको हक़ ते हूंदो। अब साईं जा लफ़्ज़ सचा आहिनि न? पैगंबर छा फरमायो? हिकिड़ो फ़िरको, हिकु जमायत, हिकु टोलो, इहो हक़ ते हूंदो, बक़ाया 72 फ़िरका जहन्नम जो बल बणबा। सहाबा किराम अर्ज़ कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन हक़ वारनि जी निशानी कहिड़ी आहे? जे पोइते हली 15वीं सदी या पोइते हली क़यामत जे ईंदड़ उम्मत सुञाणे त हक़ ते कहिड़ी जमायत आहे, त उहे उन जे कढ लॻनि ऐं पाण खे नाजी जमायत, हक़ वारी जमायत में शामिल करण। निशानी चाहे तव्हां असांजे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मा अना अलैहि व असहाबी, फरमायो जंहिं ते मां ऐं मुंहिंजा सहाबा आहिनि, जेको तरीक़ो मुंहिंजो आहे ऐं मुंहिंजे तरीक़े ते सहाबा हलंदड़ आहिनि, इहो ई तरीक़ो हक़ वारो आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मुंहिंजी जमात सहाबा आहे, मुंहिंजे हर इबादत खे ॾिसण वारा सहाबा आहिनि, उन्हनि मुंहिंजो तरीक़ो अख़्तियार कयो आहे। तॾहिं पाण फरमायूं त मां ऐं मुंहिंजा सहाबा, इन्हनि जे कॾ जेको लॻंदो त उहो ई हक़ वारो ऐं नाजी जमायत आहे, निजात वारी जमात उहा आहे। यह हदीस बुखारी शरीफ में, मुस्लिम शरीफ में, अबू दाऊद में, तिरमिज़ी में, निसाई में, इब्न माजा में, मिशका शरीफ में, जेके भी हदीस जा किताब आहिनि या मौजूद आहे। तव्हां असांखे पंहिंजे दौर जे अंदर जेके भी फ़िरका आहिनि न, असांखे परखणो आहे उनखे, त हक़ वारी जमायत कहिड़ी आहे ऐं असां कंहिंजे कढ लॻूं। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ाहत कई त हक़ वारी उहा जमायत आहे जंहिं ते मां ऐं मुंहिंजा सहाबा। हिकु जमायत चए थी त हा मां नबी खे भी मञां थो, सहाबा खे भी मञां थो, छा पोइ उहा जमायत हक़ ते रहंदी? न, उन जे अंदर इहा शइ जांच कबी, फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बि, जीअं सहाबा जो ईमान, उन्हनि जो ईमान भी साॻियो हुजे, जीअं सहाबा जो अक़ीदो हिननि जो अक़ीदो साॻियो हुजे, जीअं सहाबा जी इबादत हिननि जी इबादत साॻी हुजे। छो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुकम्मल इबादत ते अमल करण वारा सहाबा हुया।
ताकि हिकिड़ो मिसाल मां तिरमिज़ी शरीफ़ जो ॿुधायां थो। हदीस जो किताब आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु आख़िरी कुछ सहाबा मां बाक़ी रहियो आहे। पुराणा भी आहिनि, नज़र खां भी कुछ घटि थिया आहिनि, सफ़र तां वापसि अचनि था। हिकिड़ो हमराह उन सां गॾु आहे जेको सफ़र जे अंदरि हिनखे यानी साण आहे, मददगार आहे। जॾहिं मदीने मुनव्वरा जे क़रीब पहुता, नमाज जो टाइम थी वियो आहे। पाण उन सफ़र जे साथी खे फरमायूं नमाज जो टाइम थियो आहे। चइसि नमाज जो टाइम थियो आहे। चई वेझे का मस्जिद आहे उते पढ़ूं, मदीनो अञा परे आहे। त पाण हिकिड़ी मस्जिद में अंदरि विया। जॾहिं अंदरि दाख़िल थिया त पाण पुछूं मुअज़्ज़िन वेठो हो। चई भला आज़ान थी आहे? मुअज़्ज़िन चयोसि आज़ान थी वई आहे। छो त घड़ियाल टाइम कोन हुयो, अंदाज़े जे मुताबिक़ नमाज़ पढ़ंदा हुआ। त हुन चयो आज़ान थी वई आहे। त साईं वेही रहिया। त एतिरे में उहो मुअज़्ज़िन जे आज़ान ॾिनी हुई, उहो उथी करे मिंबर ते वरी दुबारा चवण लॻो अस्सलात अस्सलात अस्सलात। 3 दफ़ा ये लफ़्ज़ दोहराई, माना नमाज नमाज नमाज। जे ये 3 लफ़्ज़ दोहराई वरी हेठि लही अची करे वेही रहियो। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे साथी खे चयो त इहो केरु हो? चइसि मुअज़्ज़िन हुयो। चई हिनखे हेॾे घुराए। जॾहिं हुनखे घुराई त उहो सहाबी जे साम्हूं वेठो। उन खां पुछी त भला आज़ान कोन ॾिनी हुई? चइसि आज़ान मां ॾिनी हुयो। चई पोइ लफ़्ज़ वरी छाजे लाइ चयई? जॾहिं इहे लफ़्ज़ मौजूद आहिनि हय्या अल सलात, अचो निमाज़ ॾे, तो लफ़्ज़ इहे चया आहिनि हय्या अल फलाह, अचो छुटकारे ॾे। इहे लफ़्ज़ तूं चई छॾिया आहिनि त वरी इहे सलात या निमाज़ छाजे लाइ चई? चयोसि हिते माण्हुनि में आदत आहे, जमायत में सुस्ती कंदा आहिनि। जॾहिं मां 3 दफ़ा चवंदो आहियां त सम्झी वेंदा आहिनि त जमायत तयारु आहे, पोइ यकदमि अची वेंदा आहिनि। उन पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे प्यारे सहाबी उन मुअज़्ज़िन खे छा फरमायो? जेके हदीस जे तिरमिज़ी शरीफ़ में लफ़्ज़ मौजूद आहिनि, तव्हां कंहिं बि आलिम खां, कंहिं बि फ़िरक़े वारे खां पुछी सघो था त इहे वाक़ई लफ़्ज़ आहिनि या न आहिनि। उन सहाबी फरमायो ओ मुअज़्ज़िन, मुंहिंजे सुहिणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कफ़न बि अञा पुराणो न थियो आहे, तूं हाणे सां दीन में चतियूं शुरू कयूं? तूं हाणे सां दीन में बिदअत शुरू कई आहे? लफ़्ज़ कहिड़ा हुया? सलात, सिर्फ़ निमाज़ जा इहे लफ़्ज़ चई। उन सहाबी नाराज़गी जो इज़हार कयो त इहे लफ़्ज़ बि तो छाजे लाइ चया? छा पैगंबर जा लफ़्ज़ इहे काफ़ी कोन हुया? सोहणे जी सुन्नत इहा काफ़ी कोन हुई तुंहिंजे लाइ जो तो इहे लफ़्ज़ वधाए करे चए थो? तंहिंजे करे तूं बिदअती आहे। उन पंहिंजे हमराह खे चयूं त मां हिन मस्जिद में निमाज़ न पढ़ंदुसि, बिदअतुनि जी मस्जिद आहे। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, इन हदीस ते तव्हां परखियो हाणे त हिन उम्मत जे अंदरि 73 फ़िरक़नि मां कहिड़ी जमायत आहे जेका मुकमिल तरीक़े ते ईमान भी रखे थी, अक़ीदो भी रखे थी, इबादत भी करे थी। बाक़ी कहिड़ा फ़िरक़ा आहिनि जेके हिन दौर जे अंदरि दीन खे घटि वधि करे रहिया आहिनि? ही पहिरियों मिसाल हदीस शरीफ़ जो आहे। ॿियो मिसाल आहे तुल मिस्काह शरीफ़ जे हदीस जो। हिकिड़ो सहाबी वेठो आहे, उन जे मुंहं ते हिकिड़े हमराह खे छिक आई, निछ जंहिंखे था चवंदा आहियूं। उन जे जवाब में चवणो आहे अल्हम्दुलिल्लाह। उनखे जो निछ आई त उन कहिड़ा लफ़्ज़ चया? हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि। उन चयो अल्हम्दुलिल्लाह वस्सलामु अला रसूलिल्लाह। अलहम्दु भी चई नबी साईं ते, सलाम भी चई, वस्सलामु अला रसूलिल्लाह, सलाम हुजे रसूल सल्लल्लाहु ते, इहे लफ़्ज़ चई। त उहो सहाबी जेको वेठो आहे उन चयो इहे लफ़्ज़ त मूंखे बि ईंदा आहिनि, पर नबी साईं ते इहे लफ़्ज़ कोन सेखारिया। सलाम जा लफ़्ज़ वस्सलामु अला रसूलिल्लाह इहे सवला लफ़्ज़ आहिनि। सुहिणे अरबी ते सलाम आहे, मूंखे बि ईंदो आहे, पर नबी साईं त इहे लफ़्ज़ छिक जे लाइ न चया। कि भला छा चई? कि साईं फरमायो अल्हम्दुलिल्लाह अला कुल्लि हालिन, हर हाल में अल्लाह जी तारीफ़ चओ। तूं इहे लफ़्ज़ छो चया आहिनि? तंहिंजे करे इहे लफ़्ज़ जेके तो वधाया आहिनि इहे तुंहिंजा बिदअत में शुमार थींदा।
हाणे साॻियो सलाम जा लफ़्ज़ हुया पर उनखे छा फरमाई इहे लफ़्ज़ तो जेके चया आहिनि वाधारा चया थी पंहिंजे तरफ़ां चया थी छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चया हाणे जेके पंहिंजे तरफ़ां चई न इहा सम्झ तो इबादत करे चया तंहिंजे करे कंहिं बि माण्हू खे इजाज़त न आहे जो पंहिंजे तरफ़ां का इबादत ठाहे करे चए अब सम्झियो इहे लफ़्ज़ हाणे तव्हां पाण परखियो त हिन दौर जे अंदरि कहिड़नि फ़िरक़नि कहिड़नि जमायतुनि कहिड़नि टोलनि दीन जे अंदरि जेके पंहिंजी काबीना ठाहे करे घटि वधाई शुरू कई आहे मूंखे त पंहिंजी पुराणी फ़क़ीरानी काबीना जी सॼी ख़बर आहे हिकिड़े दोस्त जी पर्ची मुंड में लिखी आहे तव्हां मुहिद कीअं थियो वञी तव्हां मुहिद थिया हो और मुंहिंजो मुहिद सूरनि सां थियो आहे ईअं कोन थियो आहे वॾे इम्तिहान खां पोइ ॿुधणु चाहियो था खुली अचो सुभान अल्लाह जागी करे जो सुभान अल्लाह तव्हांखे जुमन शाह खां वठी हलां सिधो सेवण कलंदर शाहबाज़ ते अब असां उन्हनि जा दुश्मन न आहियूं असां उन्हनि पंहिंजे भाइरनि फ़क़ीरनि जा बि सॼण आहियूं मां त अञा वधीक ख़ैर ख़्वाही कंदो आहियां तंहिंजे करे उन्हनि खे बि मां सुठी सलाह ॾींदो आहियां त हिकु क़ुर पढ़नि ॿियो हदीस जे किताब खे ॾिसनि अगरि इहो बि नथो थिए त रुॻो पंहिंजे आलमनि खां पुछनि पंहिंजे आलमनि खां छो त हू जॾहिं अकेला वेहंदा आहिनि न जॾहिं दर्स हदीस पढ़ाईंदा आहिनि न पोइ जेकॾहिं तूं उन्हनि खे हदीस जे साम्हूं क़ुर रखियो हूंदनि हदीस जा किताब रखियो हूंदनि तव्हां चवंदुसि मसइलो कीअं त इनशा कूड़ न आणंदा छो त मां आज़मायो आहे उन्हनि खे बाक़ी जेकॾहिं वरी इहे हज़रात ॿाहिरि हूंदा तकरीर ते तहरीर ते मैदान ते जमा जे साम्हूं न पोइ जाथो आयो हवाई फेर हणी छॾींदा आहिनि सोचींदा कोन बसि चवंदा अवाम में वेठा आहियूं तंहिंजे करे असां हितां मुंहिंजा अज़ीज़ भाइरो इहे ई लफ़्ज़ पैगंबर जे हदीस जा जेके तव्हांखे मां ॿुधाया त दीन जे अंदरि न लफ़्ज़ घटाइणा आहिनि न वधाइणा आहिनि क़ुर शरीफ़ में अल्लाह फरमायो मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु फरमाई त जेको तव्हांखे मुंहिंजो रसूल ॾे उहा शइ वठो जंहिं शइ खां तव्हांखे मना करे झले तव्हां रुकिजी पओ हिकिड़ो सहाबी आयो आहे जेको ॿाहिरां जुमे निमाज़ ते अचे थो साईं जन ख़िताब फरमायूं था जॾहिं हू ॿाहिरां आयो आहे हिकु जुती लाहे करे पेरनि जी अंदरि दाख़िल थी मस्जिद में ॿी जुती अञा न लाथी अथसि हुज़ूर सां हिकिड़ो अंदरि माण्हू मुखातिब आहे ही ॿाहिरि आहे हिन लफ़्ज़ कोन जेको सम्झिया हिन ॾिठो साईं साम्हूं वेठो आहे साईं अंदरे माण्हू खे इशारो कयो फरमाई त वेही रह त उहो सहाबी जेको ॿाहिरि अचे पियो हिकु पेर ॿाहिरि अथसि हिकिड़ो अंदरि अथसि फौरन हुज़ूर खे साम्हूं ॼण नज़र पई साईं जे चेहरे ते त ॾिठई साईं फरमायूं था वेही रह अल्लाहु अकबर हे सहाबा जो अदब आहे त उन जॻह ते वेही रहियो ॿी जुती बि न लाथई कि इन जे करे जो मुंहिंजे महबूब साम्हूं चेहरो बि ॾिठमि ऐं साईं फरमाए त वेही रह हाणे इहो अंदाज़े अदब आहे हाणे फरमाई त मूंखे वेहणो आहे अगरि इनहिराफ़ी थी वई त फहाबितत अमालुहुम मुंहिंजा अमल ई ख़तम थी वेंदा अल्लाह जो हुकुम आहे हुज़ूर जीअं चयव यकदम अमल कयो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो तंहिंजे करे असां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि इहा शइ नोट करणी आहे त उन 73 फ़िरक़नि जे अंदरि हिकिड़ी जमायत आहे उहा जमायत आहे हक़ वारी पैगंबर जे सुन्नत वारी उनखे परखणो आहे क़ुर जे लफ़्ज़नि सां बेटाईसी फरमायो सेवा कर समुंड जी जिथे जर वहाई थो जाल हीरा मोती हज़ारे जंहिंमें लखे वहन लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए इन क़ुर जे अंदरि वॾी हिकमत रखियल आहे मोती बि हिते हीरा जवाहर बि हिते हिदायत बि इन में शिफ़ा बि इन में रहमत बि इन में आहे तंहिंजे करे असां तव्हां क़ुर ॾे मोटी अचूं हिन ॾे मोटी ईंदासीं इंशा अल्लाह हिदायत बि मिली वेंदी तौहीद बि नसीब थींदी मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो तंहिंजे करे मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां
लंबो सफ़र घणो आहे 20 साल मां उते पढ़ियो आहे उहो साल मां कोन हुयो उन्हनि जे कदनि ते वेही मां पढ़ियो आहे बुखारी भी उन्हनि जे साम्हूं पढ़ी आहे पहली फारसी खां वठी करे मां हिदाया उन्हनि जे साम्हूं पढ़ी आहे मिशकात खां वठी करे मां बुखारी ते उन्हनि जा किताब साम्हूं पढ़िया आहिनि रब काबा जो कसम आहे मां छाजे लाइ फिरम माण्हू फिरंदो कोन्हे एॾा हदीस जा किताब पढ़ी करे दिस्तार बंदी मूंखे उहे आलम कराइनि था छा मूंखे इहो होश कोन हुयो छा मूंखे इहा ख़बर कान हुई मां काॾे थो वञा हालांकि इहे लफ़्ज़ चवंदा हुआ त हे कटड़ू आहिनि हे वहाबी आहिनि हे गुस्ताख आहिनि हिन खे अलाह खे बि न मञींदा आहिनि रसूल खे बि न मञींदा आहिनि हे नाले जा मुवाहिद आहिनि हिन जे रब ते बि ईमान पूरो कोन्हे अगरि रब ते ईमान हुजे न चंदो बि न करनि इहे लफ़्ज़ असां चवंदा हुआसीं माण्हू खे चंदो वठंदा था वञनि तवकल हुजे त वेही रहनि अलाह खां घुरनि पर इहा कहिड़ी शइ हुई जो इन शइ असांजे दिलि जे अंदरि अहिड़ो इनकलाब आंदो जो पूरे ज़िंदगी जी जेको मुंहिंजी तालीम कुझु घंटनि जे अंदरि तब्दील थी वई ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहो हुयो उलमाए देवबंद जे साम्हूं वेहणु जॾहिं मुंहिंजी कचहरी जॾहिं मुंहिंजी उन सां गुफ़्तगू थी वई हिकिड़े आलिम दीन सां रब काबा जो कसम आहे त मुंहिंजी ज़िंदगी इनकलाबी बणिजी वई मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो तंहिंजे करे आउं बि गुज़ारिश हिते बि मां सवाल जवाब कया हुआ जुमन शाह ते मां पढ़ाईंदो हुउसि मुफ्ती अब्दुल लतीफ़ साहब सिकंदरी अॼु बि मौजूदु आहे जेकाबाद में मां पर्ची मोकिली हुई मां चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिशकात शरीफ़ में फरमायो आहे लान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़वारातिल क़ुबूर वल मुत्तफ़िज़ीन अलैहा पाण रसूल फरमायो त उहे औरतूं जेके क़बर जी ज़ियारत करनि थियूं उन्हनि ते लानत आहे ऐं ॿियो जेके सजदा करनि था ऐं टियों जेके ॾीआ ॿारनि था उहो हमराह बि तव्हांजे साम्हूं हिते ई मौजूदु आहे उन पर्ची खणी वियो जॾहिं मुफ्ती साहब वटि पहुतो मुफ्ती साहब छा चयो हदीस अॻे हुई हाणे मनसूख आहे माना हदीस नबी जी फरमायो हुयो पर हाणे अमल कोन्हे हिन ते माना हाणे औरत वञी सघे थी माण्हू सजदा करे सघनि था माण्हू ॾीआ ॿारे सघनि था त वरी मां जवाब में उन साॻे हमराह खे ॿिए ॾींहं ते चयो मां चयो मुफ्ती साहब खां इहो पुछा कर साईं जे हदीस हे मनसूख आहे ज़रूरु नबी से ॿियो को हुकुम फरमायो हूंदो न ॻाल्हि सम्झो था जे हिन ते अमल न आहे हाणे इजाज़त आहे या इजाज़त आहे साईं फरमायो हूंदो तव्हांखे इजाज़त आहे उहो साॻियो हमराह पर्ची खणी वियो सिर्फ़ु इहे लफ़्ज़ वञी चई साईं जेकर हीअ हदीस मनसूख आहे त इन जो रद अमल छा ते अमल कयूं असां हाणे मुफ्ती साहब छा हुनखे चया लफ़्ज़ चई लॻे न तूं वहाबी थी वियो हाणे पर जवाब न लभियो न छा न लभियो दलील न मिलियो आख़िर हमरा इहे लफ़्ज़ चया चइसि मां अबे ॾाॾे खां यारी ॿारी करण वारो मुंहिंजो अबो मलंग ग़ुलाम सरवर यारी कंदो आहे मां तव्हांखे बि सुञाणा तव्हां मूंखे सुञाणो असांजो न पओ न पलांग न पेरो न ओर न फेर कुझु बि वहाबियुनि सां कोन्हे मां त सवाल खणी आयो आहियां चई ठीकु आहे सवाल तुंहिंजो आहे पर तोखे सम्झाइण वारो को वहाबी आहे उहो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो तंहिंजे करे अकुल सां होश सां तव्हां असांखे क़बर में हलणो आहे अकेलो हाणे मां वेंदुसि न मूंसां को देवबंदी बरेली कोन हूंदो मूंखे अकेलो वञिणो आहे जवाबु अकेलो ॾियणो आहे तंहिंजे करे असांजी अलाह जी ज़िंदगी जेका सोनहरी ॾिनी आहे न असां थोरो हक़ जी तलाश कयूं जी हाणे तव्हां वेठे ॿुधो था ईअं ई तव्हां ॿियनि खे ॿुधो असांजो को बि आलिम कंहिं ते पाबंदी न हलंदो आहे चवंदा होॾे बि ॿुधो होॾे बि ॿुधो होॾे बि ॿुधो सभिनी जी ॿुधी करे पोइ हिन यार खे खोलियो साईं हिनखे खोले करे ज़ियारत बि कर हिन जी उहे रुकूअ उहे आयतूं उहे माना जेके उन बुज़ुर्गनि ॿुधायूं जहिड़े तरीक़े जो हुजे हिन साईं खे खोले करे उहे आयतूं नोट करे हिन में पाण पढ़ंदे न तुंहिंजे दिलि जे गहराई जे अंदरि इहे आयतूं वेहंदियूं वेंदियूं त वाक़ई हीअ ॻाल्हि सची आहे बाक़ी ॿुधण ते त तव्हां इहो ई फ़ैसिलो कंदोसीं असां हाणे काॾे वञूं हिते बि क़ुर आहे होॾे बि पटका ॾाढियूं जुबा वटसठा हेॾे बि ॿुधायूं था फ़ैसिलो कोन थी सघंदो फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे
तू पान जन के दिसंदे पान पढ़ंदे इंशाअल्लाह तुझे दिल के अंदर यकीन थी वेंदो तो कुरान जी गाल सच्ची आ वो जड़ी कुरान जी गाल सच्ची थी तो उन मौलवी के भी सच्चो समझंदे जे आयतूं तोखे सच्चो ॿुधायूं तो ही कुरान जो आयतूं मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो तंहिंजे करे असां तव्हांखे उलमा देवबंद वारा हर हिक फ़िरके के दावत ॾींदा आहियूं त अचो तव्हां कुरान खे ॿुधो असांखे छॾियो तव्हां कुरान जी दावत ते अचो कुरान खे ॿुधो कुरान खे पढ़ो पंहिंजे घर में तर्जुमो खोले पढ़ो जॾहिं इंशाअल्लाह तव्हां तर्जुमो खोले पढ़ींदव त तव्हांखे इंशाअल्लाह हिक हिक आयत मां तौहीद मिलंदी मुंहिंजी 3 दफ़ा रोज़े रसूल ते हाज़िरी थी आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से तव्हांखे बि नसीब फरमाए मूंसां काफ़ी पंहिंजे बिरादरी जा माण्हू हुया कुझु फ़क़ीर बि हुया उते जॾहिं उते मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते हाज़िरी भरी मुंहिंजो अबो गॾु हुयो अबे जो तव्हां ॿी ॻाल्हि में देवबंदी सही आहियो पर तव्हांखे मोहबत घटि आहे थोरी अब हिते जो थोरो ठेंग टपा ॾिसे पियो न भाउ हुनजे ज़हन में माना इहो ई सुन्नत तरीक़ो आहे इहो ई तरीक़ो नबी से साहबा जो आहे इहा ख़बर न आहे त हे तरीक़ो असुल छा आहे त पैगंबर जो तरीक़ो सहाबा जो छा हुयो वो हिन दौर जे लिहाज़ सां ॾिसे पियो उन ज़हन में इहो आयो त तव्हां न टपा था ॾियो न ठेंग कुझु बि मां चइबो मां भुल टपा रोडनि ते नची पोइ हेॾे आयो मां हाणे हल त मां तोखे उते ॾेखारियां त असुल छा आहे उते जी तव्हांजो मजमो वेठो आहे न एतिरा ॼणा असां 3 पहरी निमाज़ खां बाद वेठा थिए रोज़े रसूल जे साम्हूं हू बि नात चवनि पिया असां बि नात चऊं पिया उहे पंहिंजे फ़क़ीर बिरादरी वारा बि वेठा हुया काफ़ी मजमो हुयो मग़रिब जे टाइम ताईं असां नातियूं बि पढ़ूं उन्हनि जी मशहूरु नात अथव खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी चओ सुभान अल्लाह खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी नाज कर तू ए हलीमा सरवरे कौनैन पर नाज कर तू ए हलीमा सरवरे कौनैन पर घर लगी अच्छी तो तेरी झोपड़ी अच्छी लगी महरुमा की रोशनी अच्छी है माना के मगर सज चंड जी रोशनी ये तो सुठी आ सोहणी आ महरुमा की रोशनी अच्छी है माना के मगर सबसे गुंबद की मुझे तो रोशनी अच्छी लगी हमरा वेठा रहा अलहमदुल्ला नातियूं चयूं से मगर जी आज़ान जो आई तो हमरा बजाए मस्जिद दे पोया पेर हेॾे कया सी मां पाण शाहिद आहियां अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे हथ में आहे मूंखे मरणो आहे अकेलो वञणो आहे रोज़े रसूल तां थी आहियां त हमरा हेॾे न विया मस्जिद नबी जे दर ते हिन पासे हमरा विया त मूंखे अबो पुछा करे पियो अबा ही काॾे था वञनि आज़ान आई आहे निमाज़ त हेॾे थींदी मूं चयो बसि तुंहिंजा यार आहिनि पुछेनि एतिरे मजमे मां जी तव्हां वेठा आहियो हिकिड़ो माण्हू बि निमाज़ जमायत में हुज़ूर जे मस्जिद में शरीक न थियो जॾहिं 3 रकातूं मग़रिब जूं पूरियूं थी वयूं अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह मदीने जे पेशमाम सलाम वरायो अदा हितां जो पेशमाम न आहे हे उहो पेशमाम आहे जंहिं मुसल्ले ते मुस्तफ़ा निमाज़ पढ़ाई जै मुसल्ले ते सिद्दीक़ अकबर नमाज पढ़ाई जै मुसल्ले ते फारूक आजम नमाज पढ़ाई जै मुसल्ले ते उस्मान सही नमाज पढ़ाई आ उन मुसल्ले ते वो इमाम भी करे 3 रकातूं पूरियूं कई अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह जा लफ्ज़ आया त साहब यार ये निकिरदा था जन लेटन मां अल्लाहु अकबर मां चयो उतां जी दुश्मनी हिते भी दुश्मनी बाह खां वठी करे जो यार मां चयो मदीनो अथव उते तो रोईंदा हो रड़ियूं कंदा हो मदीना ईअं न कयो सफ़र करे पैसा भरे
केॾी तकलीफ़ करे तव्हां बचनि खां जुदा थी करे पहुता हुज़ूर जे रोज़े ते अॼु तव्हांजो छा लकाव आहे मूंखे ॿिया लफ़्ज़ न चई तूं न वाह बि भले हुननि जे कढ पढ़ असां न पढ़ंदासीं मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो तंहिंजे करे उन मदीने जे नीलनि मां जेका आज़ान मां ॿुधी उहा ई आज़ान अथव जेका उलमा देवबंद ॾींदा आहिनि अल्लाहु अकबर जी सदा बुलंद थी हुज़ूर जे नीलनि मां हुज़ूर जे सब्ज़ गुंबद जे भरिसां अल्लाहु अकबर जी सदा बुलंद थी अॼु बि तव्हां एतिरो रुगो सवाल कयो मुंहिंजी बिरादरी वारनि खां चो भला तव्हांजे कंहिं किताब में लिखियल आहे इहा शइ त पर अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल जा लफ़्ज़ पढ़ी पोइ हीअ न अथनि अॼु बि किताब में मां उन्हनि जो दलील वेठो आहियां न 20 साल को मां देवबंद जा किताब कोन पढ़िया उन्हनि जा किताब पढ़ी करे पंहिंजे किताब जे अंदरि अॼु ताईं लफ़्ज़ लिखियल बि न आहिनि उन्हनि जा तव्हां चवंदासीं वो पढ़नि छो था भला आलिम न आहिनि उहे मुफ़्ती न आहिनि उहे हेॾा सां फतवाऊं ॾियनि था वॾे में वॾा आलिम आहिनि मदरसा अथनि मां चवंदो वाकई मां मञा थो पर हे नफ़्स पुछड़ो पेट जेको आहे इहो फतवा खां वधीक अथव मुफ़्ती खां इहो कंहिं शइ खे न ॾिसंदो आहे मां जॾहिं हुन आलिम खां सवाल कया न 5 मौज़ूअनि ते मां 5 घंटा हलियो आहियां हुन सां पहिरियों नूर बशर ते हाज़िर नाज़िर ते इल्म ग़ैब ते मुख्तियार कुल ते हयात नबी ते जनाज़े खां बाद दुआ ते क़ुरान बख़्शाइण ते क़बर ते आज़ान जेके बि मसाइल असांजा हुया वो खिली करे जवाब ॾींदो वञे कोई मोल साहब अञा बि अथी त मां तोखे जवाब ॾियां मुंहिंजो सॼो फेराए त वियो अञा मां छा कयां जी ईअं न सम्झजा त हाणे खीर यारही जा पीअणा आहिनि अल्लाहु अकबर जी कंडन जी सेज थी उलमाए देवबंद जे तरीक़े ते हलण हुज़ूर जी सुन्नत सहाबा जी सुन्नत ते हलणो थी ये सब कंडन जी सेज है मां चयोसीं इंशाअल्लाह इन सेज ते सुम्हणो आहे नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो तंहिंजे करे तव्हांखे बि इहा गुज़ारिश आहे त थोरो उलमा खां सवाल बि कयो हेॾे बि कयो होॾे बि कयो जेका बि शहर में ॿई धुरियूं आहिनि त पोइ तव्हांखे साफ़ नज़र अची वेंदो दूध का दूध पानी का पानी अर्ज़ करे रहियुसि मदीने में जॾहिं घुमूं पिया न त सुभान अल्लाह हुज़ूर जे ज़िंदगी जी सारी जो रुइदाद ताज़ी थिए पई मस्जिद कुबा में वञूं पिया पेशमा मुवहिदा मस्जिद किबिलतैन ते वञूं पिया पेशमा मुवहिदा मस्जिद जबल उहद ते जेका हींअर ठही आहे टिमाड़ अॻे असांजे दौर में नई ठहे पई 2013 में वरी 18 ते वयसि त टिमाड़ थी वई जबल उहद ते जेका मस्जिद आहे उन मस्जिद जो नालो आहे सैयदना अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु उते वञो पेशमा मुवहिदा आहे हे यार उतां भजन मस्जिद किबिल ते उतां भजन सबा मसाजिद 7 मस्जिदूं जेके आहिनि खंदक वारियूं उते 7 मस्जिद 4 गॾु कयूं अथनि 3 अञा जुदा आहिनि उते पेशमा में जेका उहो मुवहिद यार असां काॾे वञूं मदीने खां मां चंबा जाॾे फिरंदो मदीने में मुवहिद ई मुवहिदनि छो त सारे मुवहिदनि जो इमाम मोहम्मद अरबी थी आहे तौहीद त उन सेखारी न बिलाल खे लेटल पिया तौहीद बिलाल छा पियो चए कि जेको कुझु कयो ज़ुबान ते अहद अहद हुयो बिकाई छा फरमायो कि वहदहू ला शरीक लहू चवंदो आओ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तीनूं तर्क मपाए तौहीद जे तलवार सां पंहिंजे नफ्स खे मञाए पोइ नांगा तुंहिंजो नाव लिखजे लाहूत में वहदहू ला शरीक लहू इहो विहाए जो वीर खटी जे हाराए हंध तुंहिंजो हीउ
वो पाण ही चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो। बेटा फरमाए कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह पर जिन रिझायो अल्लाह तो न अचे तिन खे। फरमाए तो भिटाई मारू मिट मलहीर जा सभई परखियासूं सुखे वसे सबको पर दुखे तू ही तू मौला मथा मुंह बुढ़ो न लाहे जो बाज जो। बेटा फरमाए छाखे वञी छो बेली थिए ॿियनि जो वठु कंजक करीम जी जग जो वाली जो सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह से। बेटा फरमाए थो जे भाए जोगी थिया त रली खणी न रुल वेढ़े वेह वजूद खे कर हेकड़ाई जो हुल तू आहे पाण अमल छो थो पिने पिनांगन का। बेटा फरमाए सारी रात सुबहान खे जागी जिन याद कयो में उन्हनि जे अब्दुल लतीफ चए मिटीअ लधो मान कवड़े कन सलाम अचो आतड़ उन्हनि जे। बेटा फरमाए सभई सुबहान जे कर हवाले कम चो न सुबहान अल्लाह। असांखे चवंदा कटरू नथा मञनि असां चवंदा भिटाई त मुर्शिद आहे असांजो चो न सुबहान अल्लाह। भिटाई साईं खे मञ त शहर बि मञेसि न त नाले जो सदको वञाए भिटाई। अब माई भागी ॿुधी अव माई भागी वही भिटाई ते जी भिटाई हे मुंहिंजो कमु थियो न मां बास तुंहिंजे दर ते आणींदसि। जॾहिं हुन माई जो अलाह कमु कयो अब कमु केरु कंदो आहे। बुत खे वेठा आहिनि सॼनि था न ॿुधे न काशे तॾहिं बि अलाह पूरो करे थो हुननि जो आज़माइश आहे न। हाणे जॾहिं हुन भिटाई खे चयो हुनजो कमु पूरो थी वियो ॿ टे ॾींहं तरसी पाट पुटीअ जी खणी माइन समेत पाची वई भिट ते उते बीही करे चई भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजी तो पुॼाई। कंहिं चयो इहो माई भागी चयो या भिटाई चयो। पोइ जेके माई भागी जा मुरीद आहिनि उहे भिटाई खे सॾींदा आहिनि जेके भिटाई जा मुरीद आहिनि उहे अलाह खे सॾींदा आहिनि। फ़ैसिलो पाण करनि। भिटाई फरमाए थो सभई सुबहान जे कर हवाले कम थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम तू कादिर साण करम पूरियूं करई हाजतूं। फरमाए तू हबीब तू तबीब तू दारू खे दर्दन तू दिए तू लाहे वाह जो सुभान अल्लाह। बीमारी आणे भी तू रब लाहे भी तू इहो अकीदो भिटाई जो थी। तू हबीब तू तबीब तू दारू खे दर्दन तू दिए तू लाहे तू डाकर तू दुखंदल तॾहिं फकियूं फर्क कनि जॾहिं अमर थे उनखे। फरमाए थो तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन जंहिंजो दिल दंबूरो हुजे। ये सूफी समझी कोन सूफी छा कयो काठ जो ठाहे घुमाईंदा था वतन। भिटाई चयो दिल तुंहिंजो दंबूरो हुजे अब लफ़्ज़ सम्झो था न मुंहिंजा। तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन। बेटा सॼे रगन में मुंहिंजो आवाज़ हुजे त वहदहू जो हुजे वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन पोइ सुताई सूहन निंड इबादत तिन जी। मुशरिक जी इबादत न आहे मुवाहिद जी इबादत आहे निंड। अब भिटाई चयो आहे न वहदहू जो आवाज़ हुजेसि रब तू अकेलो कुल हो अल्लाह अहद अहद तू अकेलो आहे अल्लाह समद तू बेनियाज़ आहे। तॾहिं त फरमायो भिटाई दोस्त कुहाए दादुला थो मुहब माराए खासन खलीलन खे थो सख़्तियूं सहाए अल्लाह समद बेनियाज़ सा करे जा चाहे इन्ही में आहे का ऊनी ॻाल्हि असरार। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो भिटाई खे तूं सम्झो ई न आहे त भिटाई चए छा थो। सॼो भिटाई तौहीद ॻाए थो कुल हो अल्लाह अहद अकेलो अल्लाह समद बेनियाज़। सेवण में लीमो फ़कीर आयो हो पुराने दौर में कन ते हथ रखे बैत जी अहद अहमद विच मीम दा फर्क असां कोई न फर्क करेसू। अॼु गज़ब समझी पई अहद अहमद मेर गोची मीम जो फर्क आहे। फ़कीरनि को पुछजे मीम कढ त ॿई अहद थी पिया न। अब ॻाल्हायो त न अहद थी पिया न ॿई
ची मीम जो फर्क आ पर असा आशिक मीम जो भी फर्क न कंदासीं जी हल वहाबी जी कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद मीम जो भी फर्क हमरा कढी छॾियो त ॿई अहद आहिनि आबिद केर त माबूद केर राज़िक केर मरज़ूक केर सवाली केर आहे त वठंदड़ ॾींदड़ केर आहे ख़बर ई न आहे ॿई हिकु थी विया अञा तोखे सम्झायां खोल उन जो तर्जुमो कंज़ुल ईमान छा थो चए उन में कि वो मुस्तवा था जो अर्श पे खुदा होकर उतर पड़ा मदीने में मुस्तफ़ा होकर जेको मथे अर्श ते खुदा हो न मदीने में जॾहिं आयो त ओलो मटाए करे मुस्तफ़ा थी पियो अञा तूं पुछे थो मुवहिद कीअं थिए उहा इहा तौहीद क़ुरान सेखारी आहे लम यलिद उनखे औलाद न आहे वलम यूलद कंहिं मां ॼणियल बि कोन्हे त माण्हू टिनि माण्हुनि जे करे माण्हू जेको आहे उनजो ज़ेर दस्त थी मजबूर थींदो आहे हिकु अबे जे करे ॿियो पुट जे करे टियों दोस्त जे करे आहे या न ईअं जेका बा जो डीसी हमरा हिकिड़ो जो पीउ आहे हिकिड़े खे कमु पियो अचे यार डीसी केरु अड़े चई फिलाणे जो जेको आहे न इहो पीउ थी पुट खे वञी चई अब तुंहिंजो अबू आहे की पोइ मां यार उनजे मथां कोई आहियां मां त पुटु हास न चई बसि तूं बचो आहेसि थोरो दादलाइ पियो करेसि अबा महिरबानी कर कमु कर वियोसीं उते अबा मां बचो आहियां वठी आयो कमु कर अबा कमु थी वियो अबा पुटु हुजत करे थो न पीउ में वरी जा वरी पुटु जेको आहे को ऑफिसर आहे त पीउ हुजत करेसि अबा फिलाणे जो कमु कर मूंखे फोन आई आहे उहो चवंदो हा बाबा मां कयां थो इहो बि हमरा फासी पियो टियों आहे दोस्त दोस्त जो कमु करे अदा मूंखे यार फोन कई आहे फिलाणे ऑफिसर में कमु आहे हुन फोन कयो साईं मुंहिंजो कमु न आहे मुंहिंजे दोस्त जो पर्सनल दोस्त आहे तोखे कमु करिणो आहे बसि यार तोखे ॾिसां थो कमु कयां थो अलाह टिनी शयुनि खां पाक आहे लम यलिद औलाद खां बि पाक को उन ते दादलाइ पियो करे लम यलिद वलम यूलद ॼणियल बि कंहिंजो न आहे को पीउ हुजेसि न वरी हुनजे मथां हुकुम करे वलम यकुल लहू कुफुवन अहद को दोस्त भी न अथसि जो हुन ते हुकुम हलाए या दोस्ती तौरु चईसि वलम यकुल लहू कुफुवन अहद पाक आहे अकेलो आहे तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ तौहीद ते हलो आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बिशारत मुस्लिम शरीफ जी हदीस आहे सही फरम मन काल आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह जंहिंजा आख़िरी ज़ुबान ते कलमा निकिता ला इलाहा इल्लल्लाह उहो जन्नती थींदो साहबनि पुछियोसीं जेको न उहो मल्ला तुशरिक बिल्लाहि शैया जंहिंजी ज़िंदगी में शिरक न थियो हुजे इन ॿियो बि को चई सघे थो सही फरमाए त उहो माण्हू ज़ुबान में ला इलाहा इल्लल्लाह कढे जंहिं शिरक न कयो हुजे त मां उनजी शफ़ाअत बि कंदुसि इहो माण्हू जन्नत में बि वेंदो मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो शिरक अहिड़ी शइ आहे हिन खां पोइ भाई शिरक छो था कयो बाहूं ॿधण बासूं बासण सजदा कर चई शिरक न आहे असां अदब था कयूं ये मिट्टी त मां बि उते खाई आयसि के छा जो खुड़ंदो आहे बाबरकत वारो हेॾा भींड चॿाड़ हलातो आहे चरिया तोखे ख़बर न आहे तूं वहाबी आहे न हे जेको कबर वारो थी न हिन जे मथां झिरकी वेहे थी हिन जी झिरकी जी बि ख़बर अथसि नरो या मादी आहे अल्लाहु अकबर कबीर दुरूद पर त मां आख़िरी आयत ॿुधाए बुलंद आवाज़ सां महबूब ते दुरूद पर अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व शफीना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व आल बैतिहि व बनातिहि अजमाइन अब भाई कुरान सचो आहे न मुंहिंजे ॿारनि खे चयो हाणे मौलवी साहिब क़ुरान खोले करे ॿुधायो यार जो हाणे न छॾींदोसि ॿांह खां वठी फ़क़ीर खे क़ुरान ॾेखारेसि सम्झी मुंहिंजी ॻाल्हि 22 सिपारो आहे सूरे फातिर सिपारो खाओ दिल ते लिखंदो वञे न कुझु लफ़्ज़ नोट बि कर सिपारो 22 सूरत फातिर आयत नंबर आहे 29 29 20 21 22 23 नंढियूं नंढियूं आयतूं आहिनि अल्लाह जी फरमायो वमा यस्तविल आमा वल बसीर अंधो ऐं ॾिसंदड़ बराबर न आहे वाक़ई न आहे न क़ुरान सचो आहे न
वमा यस्तविल आमा वल बसीर अंधो ऐं ॾिसंदड़ वमा यस्तवी माना बराबर नाहे वरी अॻिते क़ुर फरमायो वलन ज़ुल्मात वलन नूर ऊंदाई ऐं रोशनाई बराबर नाहे जो क़ुर सचो आहे वलन ज़िल्ल वलन हरूर छांव ऐं उस बराबर नाहे हाणे कंदी अॻिते आहे छा थी फरमाए अल्लाह जो क़ुर छा थो फरमाए वमा यस्तविल अहयाउ वलल अमवात जीअं अंधो ऐं सॼो बराबर नाहे उस ऐं छांव बराबर नाहे रोशनी ऐं ऊंदहि बराबर नाहे अल्लाह फरमायो अहयाउ वलल अमवात जीअरा ऐं मोल बराबर नाहिनि मुवैद खां क़ुर ॿुध न दोहड़ा ॿुधे त होॾे ॿुध क़ुर ॿुधे त उलमाए देवबंद जी ज़ुबान मां ॿुध रब्बे काबा जो कसम मां पियो चवां त 20 साल जेके हेॾे रहमत मां अजायो इहे अजायो विञाए छॾियमि उहो 5 साल हेॾे रहण मां ख़्याल केतिरो इल्मु मिली वञे छो त रुॻो शिरक हुयो न जाथे वञूं बसि ॿाटा ॾिसूं बसि कन ते वेठा चऊं यारहीं ॿारहीं जिन तुंहिंजी कई आहे रिज़्क में तिन खे बरकत पई आहे माण्हुनि खे दिलासा आसरा जल्दी कयो हिमत कयो छो त इहे फ़क़ीर पंहिंजे जेब मूं ख़र्च न कंदा आहिनि ॿियनि खां दिलासा आसरा हिमत कयो यारहीं ॿारहीं जिन तुंहिंजी कई आहे रिज़्क में तिन खे बरकत पई आहे पर उहा पंजूणा हेल ॾहूणा पर उहा पंजूणा हेल ॾहूणा ऐं दे थींदा छो न अमीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं साईं खे ख़बर ई न आहे बगदाद वारे खे त जेका बात मुंहिंजे नाले ते केरु थो खीर पीए हमरा जी वटसट आहे ते मुनकिर भेण कटड़ू वलियनि जा मुनकिर तूड़े नथो मञे पीरान पीर खे अरे मां त साईं खे मञा साईं जे बच्चनि खे मञा साईं जे किताबनि खे मञा साईं जे घर वारनि खे मञा मां त साईं जो बि नौकर साईं जे आल जो नौकर पर ज़ालिम मुला यार ई काथे आहे ॾिस त सही न ॿुधाईंदो वरी ठोकईंदई तोखे छा चवंदो दुश्मन जेके तो जानीअ जा अब्दुल कादर जीलानीअ जा पिलंदा न ॿियो छा खेन मिलियो छा ज़ेवर पातऊं हाणे ज़ंजीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं अब दिलासो ॾियो त क़ुर चढ़ियो जेको हक़ बि आहे बरहक़ बि आहे अक़ीदो बि ठीकु थिए इबादत बि ठीकु थिए जन्नत बि मिली वञे जहन्नम खां बि बची वञे माण्हू हाणे क़ुर छा फरमायो वमा यस्तविल अहयाउ वलल अमवात जीअरा ऐं मोल बराबर न आहे इन्नल्लाह युस्मिउ मन यशा वमा अंत बिमुस्मिइन फिल क़ुबूर बेशक अल्लाह जंहिंखे चाहे ॿुधाए ओ मुंहिंजा सुहिणा नबी जेके क़बर में आहिनि तूं बि उन्हनि खे ॿुधाए नथो सघे हाणे आहे त हूं काॾे वञूं तूं असां न मञूं आहे त खे मञणो क़ुर आहे न अल्लाह पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त उहे जेके अंदरि पिया आहिनि तूं बि ॿुधाए नथो सघे जैसे अल्लाह न घुरे क़ुर सचो आहे अक़ीदो क़ुर ते रखो मुंहिंजा अज़ीज़ो तंहिंजे करे इन फिरकनि खे भेटाइणो अथव क़ुर खे ॾिसो ही हक़ ऐं सच आहे असां बि हिन खे ॾिठोसीं न त वञूं काॾे था असां किताब हो किताब हो किताब हे अल्लाह जो किताब जो आहे ॿियनि खे छो ॾिसूं ॿिया इंसाननि जा ठहियल हे रब जो मोकिलियल हे कलाम इलाही आहे हे बि पाक आहे जंहिं ते आयो उहो बि पाक आहे जंहिं आंदो उहो बि पाक आहे जंहिं मोकिलियो उहो बि पाक आहे इंसान में सवे खामियूं आहिनि पर हिन में का खामी कोन्हे हीअं मुंड जो खोलींदे ज़ियारत कंदे अंदरि ठरी पवंदई हीअं खोले करे साईं खे पढ़ंदे मुंड में लिखे पियो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह ओ पढ़ण वारा ख़्याल कजां उहो किताब थी जंहिंमें शक शुबो ई कोन्हे सोने के पर गुनाह लहन तुंहिंजे लाइ इबादत बि थिए ॾिसण बि सवाब लिखण बि सवाब ॿुधण बि सवाब हर नेमत क़ुर में आहे दुआ है त अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुर ऐं सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए गलो वेठल आहे थक जे करे इंशाअल्लाह करे जेका बाद आयुसि त इंशाअल्लाह तफ़सीली बयान तव्हांखे ॿुधाइबो इंशाअल्लाह व आख़िर दावाना